अॼोकी हदीस दुआ जे अंदरि उन्हनि कलिमात जे इस्तेमालु करण जे मुतालिक़ आहे जेके कलिमात ख़ुदि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उम्मत खे सेखारिया। त उन्हनि कलिमात खे तव्हां इस्तेमालु कयो ऐं अहिड़नि कलिमात जी तालीम ॾियणु हिन ॻाल्हि जी तरफ़ इशारो आहे त दुआ में जेकॾहिं उहे कलिमात या उन्हनि कलिमात जे ज़रिए अल्लाह जल जलालू खे सॼो वेंदो त यकीनन दुआ क़बूल थींदी। मुस्तदरक में इमाम हाकिम अन रबियत बिन आमिर रज़ियल्लाहु अन्हु हज़रत रबिया बिन आमिर रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत कयो आहे क़ाल उन चयो समिअतु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम खां ॿुधो यक़ूल पाण फरमाइनि पिया अलिदु बिया ज़ल जलाल वल इकराम त दुआ में या ज़ल जलाल वल इकराम सां इसरार कयो यानी घणो चओ त उम्मीद आहे त अल्लाह जल जलालू हुज़ूर जे इन्हनि अल्फाज़नि जे सदके दुआ क़बूल कंदो।